जी नहीं चौधरी असगर तहीम असांजो डायरेक्टर तकरार जो डायरेक्टर पहुची वियो आहे नवाब खान जे सेट ते ॿियो सभु कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे ख़ैर ख़ैरियत वॾो जबल ते सीन हणी ऐं जीपुनि जे मथां हे हो सफ़ाई मुस्तफ़ा कुरैशी लॻो पिए हा सीननि मज़ो कयो जबल वारे पोर्शन मज़ो कयो बाक़ाइदा साईं ॻाल्हि आहे सिधी माना स्क्रीन ई चेंज थी पई वई हा ख़ासि तौर ते वरी इहो हा न ऐं हिकिड़ो सीन तो कयो अलाए पथर खे धिको पेॾे पाण वञी किरे पत्थर जेको आहे गरो न पियो पत्थर चार पंज जेका लथूं आहिनि त पोइ निकिरियो माना हेॾो तूं बिल्डोज़र माण्हू पोइ पथर तो न पियो पत्थर हुन में जेको आहे अंदरि खुतल हो न छा कजे ईअं पियल हुजे हा त खणी ॿी ॻाल्हि आहे और ॿियो खणी हिते रखियो थी पत्थर माना अल्टरनेट कयो सही पत्थर खे मां चयो यार चौधरी जहिड़ो माण्हू हेॾो माना पहलवान मुड़ुस ऐं पत्थर हिन खां ॾाढो थी वियो पर जबल त जबल आहे न हिन माशाल्लाह एक्शन सीन तव्हांजा ॾाढा बहितरीनु था थियनि हा न न ज़बरदस्त हे ख़ासि तौर ते जेको वारी वारा सीन आहे ड्रोन शॉट हे हो माना ज़बरदस्त माहौल बाबा ॻाल्हि आहे सिधी मां मूं ते तारीफ़ कोन कंदुसि पर पुठि मां पंहिंजे ब्लॉग्स में चवंदो आहियां त चौधरी साहिबु उहो वाहिद डायरेक्टर आहे जेको पंहिंजे रिकॉर्डिंग दौरान कंहिं बि क़िस्म जी कंप्रोमाइज़ नथो करे केतिरो बि ख़र्चु अचे उहो बाक़ाइदा कंदो आहे उन में ड्रोन कैमरा यूज़ कंदो आहे जबल जो सीन आहे त उहो छिनी काछे ताईं निकिरी वियो ऐं आबशार हे हो ॿिया टिया सभु माना जीअं ड्रामो जेको आहे उहो ख़ूबसूरत नज़र जी जीअं लिखियलु आहे उहो ई रिकॉर्ड थिए फिल्म जे दौर खां वठी जेको आहे अला जी महिरबानी सां पंहिंजी सचाई सां महिनत कंदा हा अला साईं हुन जी इज़त ॾींदो आहे ॾिसण वारनि खे बि इहा ख़बर आहे त जेको आहे असां कमु कसो था कयूं सुठो था कयूं माना माशाल्लाह कयूं था पोइ हाणे वधीक मां ईअं चवंदुसि त चौधरी साहिबु त माना ॿिया जेके डायरेक्टर आहिनि उहो पैसो कमाइण जे लाइ माना डायरेक्शन कंदा आहिनि तव्हां इज़त कमाइण जे लाइ डायरेक्शन था कयो छोजो असांखे मरून साईं गुनवर शाह जी चयो आहे त जेको आहे कमु अहिड़ो कयो जो इज़त बचे हा ऐं ॿियो असांजो जेको आहे मनोहर शाह जी इहा ॻाल्हि हूंदी आहे या मामा लालू जी त पैसनि वारा या अहिड़ा न खणो माना जेको आहे उहे बूट ते चपी हा लकड़ी हा जेको 10,000 ॾींदो उहो चवंदो त बाबा काॾियां थो हेतिरा हेतिरा जुमला हुजनि हीअं हुजे पोइ बसि किन बाबा हाणे ॻाल्हि आहे दोस्ती में थी वॾे रेट माना बंदूकड़ी खणी ॿी विच में डाला कईंदी बाक़ी पैसा न रुपया बि न खपनि वाक़ई बाक़ी जेके दोस्त की वाइदा चौधरी साहब 10,000 रुपया 20,000 भली मुंहिंजे साम्हूं अचे न न न इहो असां बि गवाही ॾींदासीं त मां मूंखे इहो मिसाल ॾींदुसि त कॉमेडी पोर्शन अचे पियो त लोकल हिकिड़ो आर्टिस्ट या ॿाहिरियों आर्टिस्ट माण्हू चए थो हिन में एडजस्ट कयूं पर तो चुन अब्दुल्ला खे रखिणो आहे ताकी मुंहिंजो पोर्शन माना मज़बूत थिए राइटर मूंखे चयो त ॻाल्हि आहे त हे मां कॉमेडी कीअं लिखियो आहे मां चयो होॾां वञी जेको आहे लिहाज़ नारकी ॾेई हेॾां वरी जेको तूं चईंदो त जेको आहे वरी हल्को सल्को हुजे इहो मज़ो न थिए हा उस्ताद अब्दुल्ला असांजे शहर जो आहे सीनियर आहे पोइ उनखे जेको आहे चयोसीं मुंहिंजे ऐं असांजी सिंध जो तमामु सुठो कॉमेडियन आहे ज़बरदस्त कॉमेडी नाले वारो हा माना कास्ट ते बि कंप्रोमाइज़ न कंदो आहे कास्ट हूंदी त उहा शइ हलंदी न सही सही कास्ट न हूंदी त उहा पोइ सभु कुझु चवंदो हिन खां 20,000 वरिता या यारी मलाई यारीअ में इहो करे सघूं था वठी बीहारे सघूं था जुमिलो न हूंदो पंहिंजो जुमिलो ॼाणाए सघूं था हिनखे पंहिंजो जुमिलो जी सही बाक़ी ॿियो असां न कंदा सही 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 ऐं तूं हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहे सवेर ॻाल्हि कई पिए अॻ में त माना पैसा वठूं उन खां त डबल मानी खाई वेंदा 10,000 रुपया तंहिंखां वठां उहो अचे 5 ॾींहं तव्हां कमु हुजे नेरनि मंझंदि राति विच में 3 ख़र्चा 10,000 तो खाइयो हिन खां 10,000 रुपया
ऐं हुन में रेती उहा ई कान भित जो भित वित जे वित फलाणे खां ॾह वरिते न वरिते हा बहितर आहे भला को दोस्त जेको आहे ॾाढो दिले जो या सभु जा जेके आहिनि को दोस्त भला राज़ी कयो हा। सुभाणे किथे वञी ॿ ॻाल्हियूं थो ॾियनि पहिरियों फेर थी की मूंखां पैसा वठा हिन जी कहिड़ी मां चांव पिया ॾियणु थोरो न न माशाल्लाह तव्हां पंहिंजी डायरेक्शन जा ट्रेंड जेके मटाया आहिनि विच में असांजा डायरेक्टर ॾाढा ख़राबु थी विया माना पैसा वठी करे एक्टिंग कराईंदा हुआ हमराहनि खां माण्हुनि खां ऐं ईअं न थियणु घुरिजे तव्हां घटि में घटि भला इहो आहे त भला संगत ते थोरो कयो था संगत खे मौक़ो ॾियो था भला नवाब खान सां जेकॾहिं बीठा आहिनि त उते ॿ जुमिला ॻाल्हाईंदा त उन्हनि जो हिकिड़ो दिली ख़्वाहिश स्क्रीन वारी ख़्वाहिश पूरी थींदी ऐं उनजी एक्टिंग में मज़बूती ईंदी ऐं ॿियो बिल्कुलु बात तोखे त ख़बर आहे असांजो राइटर तमामु सुठो माण्हू हा जहिड़ी ॻाल्हि थिए थी न ओॾी महिल ई फ़ोन थो करे त बाबा हीअ ॻाल्हि हीअ तो हिन छो कई आहे हा हीअ ग़लती आहे हिन में छो जो हुनजी माना जेको आहे इज़त जो सुवाल आहे कलम सां उहो लिखे थो हा। नाइंसाफ़ी थी त हो बि माना जेको बर्दाश्त न कंदो बिल्कुलु बिल्कुलु जे हुनजी शइ हिकिड़ी मथे लिखी आई त हुनजी इज़त सां असांजी बि इज़त इज़त आहे बिल्कुलु ऐं ॿी ॻाल्हि असांजे दादू जो ज़िले जो आहे हा हा ऐं तमामु सुठो राइटर आहे जेको आहे पथर दुनिया खां वठी साईं कामयाब तरीन राइटर आहे सिंध में सिंधी मीडिया में अहिड़ो वॾो राइटर मां नथो ॾिसां पियो। सिंधी मीडिया में बहितरीन खां सुठा सोप जेकी वॾी व्यूअरशिप आहे ऐं जेको बाक़ाइदे इवेंट बि पैदा करण वारो इहो नूर ज़ोर हा पत्थर दुनिया हुजे पंहिंजा परावा हुजे या ज़हर ज़िंदगी हुजे तकरार हुजे माना तमामु सुठो राइटर हर आहे दौर में कोड़े वजूद जा जेके बि माना केटियनि ते हा। टीवी ते जेके बि माना जेको आया पर माना राइटर तमामु सुठो आहे ऐं उहो वाहिद राइटर आहे नूर जेको ॾिसंदड़ जी नफ़्सियात खे सम्झे थो चवंदो हुजे त हिनखे जेको आहे नमज़ो ॾींदुसि न अदाकार खे जेको आहे कटे माराए छॾींदो हा हिन ड्रामे में जेके बि किरदार माना जेको आया विया हिकिड़ो राइटर ॿियो इदारे जी तरफ़ां हा। असांजो को बि माना दख़ल अंदाज़ न आहे त उहा डायरेक्टर हिन सां नाजाइज़ी करे हिनखे हीअं कयो ख़ुदा ॾिसे थो न आहे हिकिड़ो इदारो ॿियो राइटर बिल्कुलु हुननि जी पाण में सलाह हूंदी आहे भाई न हुजे हीअं हुजे उहो हुननि जो मसइलो आहे सही 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 असांजो मसइलो न आहे न न माशाल्लाह हिन महिल ताईं जेतिरो बि तकरार हलियो आहे उहो पंहिंजी कामयाबी जी मंज़िलूं तइ करे चुको आहे ऐं हिन में सॼी टीम जो जेको आहे सो हथु आहे असांजे कैमरामैननि जो बि हथु आहे असांजे असिस्टेंट सूतलीअ जो बि हथु आहे इहे सूतली वेठी आहे हेॾो सालू माना पर मशहूरु सूतली आहे हुन सां गॾु वरी जेको आहे हिन ड्रामे जी कामयाबी जो असांजी सिंध जी आवाम आहे जेकी ॾिसे ॾिसे थी हा जे न ॾिसे त असांखे कामयाबी न मिले कामयाबी न मिले ॾिसे थी थिए थी मथे हिकिड़ी इज़त उहा बि माना जेको आहे हुननि खे शाबस आहे जेको माना ॾिसनि था अलाह से हुनखे ख़ुशि करे असांखे मान ॾियनि था इज़त ॾियनि सिंध जे माण्हुनि जे लाइ तव्हां छा चवंदव साईं हाणे ॻाल्हि आहे त सिंध जा पर जिते जिते बि सिंधी रहनि था जेके असांजो ड्रामो ॾिसनि था जिथे जिथे माना जेको रहनि था मां हुन ॾींहुं कराची वियुसि ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे कॾहिं बि कराची में कंहिं उर्दू वारे असांखे बीही न चयो त ॻाल्हि आहे त भई अचां पई हिन चकर बीही हिकिड़े उर्दू वारे चश्मे दुकान ते मूंखे ॿाह मां ते अंकल आप जो है तकरार ड्रामे में आते हो ना कि जोर मेरी चाय पी लो माना उर्दू बि ॾिसनि था हा उर्दू ॾिसणु आयो ऐं उते माना कराची में बाक़ाइदे होटलुनि ते जेके असांजा सिंधी छोकिरा या जेके माण्हू हुते कमाइनि था त उहे बि माना जेको आहे असांजो मानी आहे चांहि जेको आहे पैसा न हुन यार तव्हां असांजे सिंध जा अदाकार असांखे इहो माण्हुनि जी मोहबत आहे छो जो असां सिंधी त हूअं ई महिमान नवाज़ आहियूं माशाल्लाह पूरी सिंध हुजे या ॿाहिरि मुल्क में जिथे बि असांजा सिंधी रहनि था उहे त महिमान नवाज़ आहिनि वाह वाह ऐं माना कंहिं बि माना जेको आहे छॾींदा न आहिनि असां पंहिंजे ॾिसंदड़नि खे इहो चवंदासीं त दुआ कयो त हीउ ड्रामो ईअं ई कामयाबियुनि सां हलंदो रहे ॻाल्हि आहे त असां पाकिस्तान या दुनिया में जिथे जिथे असांजा सिंधी रहनि था उन्हनि खे इहो ई चवंदासीं त बसि दुआ कयो जिते मके में असांजा रहनि था जेके सिंधी उहे बि असांजो माना तारीख़ ॾिसंदा आहिनि असांखे फ़ोन कंदा आहिनि उन्हनि खे बि चवनि था त वञी जेको आहे मदीने पाक में दुआ कनि त असांखे अञा वधीक कामयाबी मिले असांखे छा पर असांजे सिंध जे हर अदाकार खे कामयाबी मिले वाह 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 चौधरी साहब वाह वाह महिरबानी चौधरी साहब तव्हां टाइम ॾिनो मूंखे थैंक यू